हिकिड़ो अहिड़ो इदारो हिकिड़ी अहिड़ी तारीख़ी जाइ इल्म जी, अक़ुल जी, फ़हम जी, उते तव्हांजी हेॾे वॾे तइदाद में मौजूदगी मूं सोचियो पे त उन्हनि जा अंदर कीअं सड़ी पची तपी टुकड़ा टुकड़ा ऐं ज़रा ज़रा थी विया हूंदा जिन कुछ हफ़्ता अॻु में हिन इदारे जे भितियुनि तां लतीफ़ साईं जे बैतनि खे ठाहिण जी कोशिश लतीफ़ साईं सां दुश्मनी, लतीफ़ साईं खे निशानो बनाइण, पर तव्हां ही प्रोग्राम करे फारसी शायर उर्फीअ जे लफ़्ज़नि में इहो पैगाम ॾिनो आहे त उर्फी तो मयंदेश ज़गोगाए रकीबा, उर्फी रकीबन जे मुखालफतुनि में हाय घोड़ा ते परेशान न थिजा। उर्फी तो मयंदेश ज़गोगाए रकीबा, आवाज सगा कम न कुनत रिस्क दरारा। उर्फी तो मुखालफन जे इल्जामन ते परेशान न थिजा, कुत्तन जे भौंकण सां फ़क़ीर जी रोज़ी हिकिड़ी अहिड़ी सिंध में अॼु प्रोग्राम करे तव्हां जो पैगाम ॾिनो आहे उन्हनि माण्हुनि खे जेके हर टे चौथे महीने 6 महीने का वारदात करे तव्हांखे ॾियारणु चाहींदा आहिनि, जेके मच्छर कॉलोनी में ॿिनि मज़लूम माण्हुनि खे संसार करे तव्हांखे ॾियारणु चाहींदा आहिनि। तव्हां खे ॿुधाए छॾियो आहे असीं डिॼंदासीं कोन, हीअ असांजो संस्कार आहे, असीं मोड़ो कंदासीं। हिकिड़ी अहिड़ी सिंध में तव्हीं साह पिया खणो जंहिंमें चौधारी अज़ाब आहिनि, ज़िल्लतूं आहिनि। पंहिंजे वतन में कॾहिं राठाणे जो लाश आहे, कॾहिं हिन ॿिनि नौजवान जो लाश आहे, किथे का छोकिरी नंढड़ी मासूम ॿारड़ी डबनि ऐं देवनि ऐं झंगरनि मां उन्हनि जो रेप थियल लाश थो मिले, किथे के इंशा ठुल मेहर वार झुॾे खैरपुर ऐं सांगड़ जे ढिगुनि ते बुठियुनि ते बंदनि जे किनारनि ते बुख में राशन जी सदा आंदड़ मच्छरनि खां पटजंदड़ तड़पंदड़ ॿार आहिनि, उन्हनि जूं बेवस माण्हू आहिनि जिन जे झोलियुनि में उहे ॿार पिया आहिनि। जेॾा निहारियो हिकिड़ी ज़िल्लत आहे, ज़ख़्मनि, तकलीफ़ आहे, अज़ाब आहिनि। लतीफ़ साईं जे लफ़्ज़नि में सिर ढूंढिया धड़ न ला, पीछे की गोलियां बुत आई, सिर ढूंढिया धड़ न लहा, धड़ ढूंढिया सिर ना, हथ करायूं आंगरियूं विया कप जी कान, वहदत जे विया से वधिया फना थी विया जेके हिन गस ते हलिया। कहिड़ो गस आहे सिंधियुनि जो? बर्दाश्त जो, टॉलरेंस जो,
सभिनी खे भाकुर में भरण जो, सभिनी खे पंहिंजे ॿारनि जो बल सम्झण जो। ऐं नतीजो ॾिसो पिया त सिंधियुनि खे कहिड़ो नतीजो मिले पियो उनजो। टांडे कांडे बाबुरे पचा मर पे कंडीअ जे बिबर जे टांडनि ते पचा पई सड़ा पई। टांडे कांडे बाबुरे पचा मर पई। चेहरा जिगर बुकियूं सीखुन में टे। वे जनम वेई थी वेहाणी सजन। हाणे डॉक्टरनि जे इलाज खां कमु मथे चढ़ी वियो आहे। हाणे वस में कंहिंजी आहे सजन। फलाणो लीडर, फलाणो स्कॉलर, फलाणो हुकुमरान फर्स्ट क्लास, उन्हनि ते यशर कयो। तंहिंजे करे वेज न वेई, वेज माना डॉक्टर, डॉक्टरनि खां कमु मथे चढ़ियो। वेज न वेई थी विहाणी सजन। हाणे सजन केरु आहे? सिंध जो आवाम, सिंध जा माण्हू। हाणे सिंध जे माण्हुनि खे फ़ैसिलो करणो आहे त निज़ाम खे कीअं तब्दील कजे। नौजवाननि जी ॻाल्हि सवेल ॻाल्हि थी। त लतीफ़ साईं थोरो माज़रत सां थोड़ी नयूं शयूं ऐड कंदे त लतीफ़ साईं जिस्म रुगो वार थियूं धोइन, पर जिस्म खे रुगो धोइन थियूं हुस्न। जंहिं तड़ धोड़ू धून चोटा चंड त चिक कयो अचन भौर भंभोरिया पाणी तई बूंद। रुगो उन्हनि जे वारनि जो हुगाव थो अचे त भौर मथां उॾामंदा अचनि था ऐं जी फेरियूं खाईंदा पाणीअ में किरी थो। रावल रतो रून को वह लॻो वासे। हवाउनि में को ज़हर पकड़िजी वियो आहे। नशे वारो मदहोश कंदड़ जो रावल जेके महबूब आहिनि उन्हनि जे अखियुनि मां रत जा ॻोढ़ा पिया वहनि, तड़पनि पिया। हुस्न अहिड़ो आहे जहिड़ा गुल गुलाब जा एॾा हसीन चेहरा आहिनि, एॾियूं हसीन आहिनि छोकिरियूं ऐं हीरोइनियूं ऐं किरदार। जहिड़ा गुल गुलाब जा तहिड़ा मथन वेस। वरी ओॾा ई हसीन कपिड़ा, चोटा तेल चमेलिया, हा हा हू हमेश। उन्हनि जे चोटनि ऐं उन्हनि जे वारनि ऐं उन्हनि जे जिस्मनि जे खुशबूअ खे ॿुधी पसियो सूम सैयद चए नींह अचनि नेश। जेको नींह आहे, जो ख़ुदि इश्क आहे, मर्द खे न, जेको ख़ुदि इश्क आहे, उन ते इश्क जे ख़सलत ते, उन नींह जे मिजाज ते नशो चढ़ियो वञे। पसियो सूम सैयद चए नींह अचनि नेश। नींह खे मदोशी थियो वञे, नींह ते घुमाटीअ थियो वञे, नींह नशे में पुर थियो वञे। लालनि जे लिवेस आतण अखर न हुजे। उन्हनि जो जेको कतण वारी जाइ आहे, जेको उन्हनि जो लिबास बचाइण जी, लिबास ठाहिण जी जाइ आहे, उन खे ॾिसी माण्हू लफ़्ज़ नथो ॻाल्हाए सघे, कुझु ई नथो सघे, अहिड़ो हुस्न। पर लतीफ़ साईं जेको हिकिड़े पल जो शाइर आहे, हिकिड़े घड़ीअ जो शाइर आहे, हिकिड़े दौर जो शाइर आहे ऐं ईंदड़ हज़ारे दौरनि जो शाइर। समूरा दौर लतीफ़ जा आहिनि, समूरा ज़माना लतीफ़ जा आहिनि, समूरा इलाइक़ा लतीफ़ जा आहिनि। लतीफ़ थर या फिरशाह जे घिटीअ में मौजूद आहे, उहा बि लतीफ़ जी आहे। ऐं सॼी दुनिया बि लतीफ़, सॼो आलम लतीफ़, सॼी दुनिया में जिते जेको कुझु थिए थो उहो लतीफ़ साईं सां लाॻापियल आहे। चाहे शेक्सपियर सां हो, शेक्सपियर तमामु वॾो शाइर। शेक्सपियर जे शाइरीअ जा पढ़ो हीरो केरु आहिनि? जॉन एलिया, ओथेलो, लॉर्ड्स, ड्यूक्स, नाइट्स,
नाइट रुके वारो, नाइट्स प्रिंस तुलसीदास, हीरो के देवियों देवता सुपर सालार यही मिस्कीन मुआना गरीब मालवी जड़ा खेत वाला मिस्कीन धोबी मिस्कीन आम माण्हू गरीब ठावड़ी जोगी सामुड़ी बुखिया माण्हू उन्हनि माण्हुनि जे विच में वेही ज़माननि ते नज़र रखण आस पास नज़र रखण हिन दौर में आउं कल विस तजुर्बा कंदो क्योरी विस उमरकोट चौथो ॾींहुं जुमन दरबदर जे ताज़ियत लाइ ऐं अब्दुल वाहिद आरिसर साहब जे मज़ार ते दुआ मूंसां गॾु दोस्त हुआ पोइ मूंखे बात ते ॿुधाईंदा वेंदा आहिनि सॼी सिंध खे माण्हू ॿुधाईंदा पिया आहिनि तव्हीं अज़ीम आहियो तव्हीं ठाहे थी आहियो सिंध निकिरी चुकी आहे सिंध आसमान जे बुलंदनि ते आहे सिंध बचिजे पई सिंध तब्दील आहे सिंध पंहिंजे महबूब ऐं चवंदा बाबा सिंध जे माण्हुनि खे अञा तब्दील करणो वी हैव अ लॉन्ग वे टू गो क्यों ना सही सोच मुझे ये 400-500 माण्हू तो सोशल मीडिया ते साॻिया 400-500 माण्हू आहिनि उन्हनि जो 1000 खनि फेक आईडीज़ आहिनि उन्हनि सां पई सिंध तब्दील थिए तो मुंहिंजो तजुर्बो कयां जो हा मुंहिंजो सिंध बचिजी वई हा मुंहिंजो गाॾी बीहारियो उमरकोट शहर असां वञो उमरकोट पहुचो मुड़ो पाकिस्तान चौक आहे उतां हीअं मुड़ंदो पोइ ॾा दरबदर जे ॻोठ रस्तो वेंदो मुंहिंजो गाॾी बीहारियो जिते 10-15 माण्हू वेठा हुआ गाॾी बीहारियो शीशो वेठो मूंखे मास्क चढ़ियो कोई शीशो वेठ करे मुंहिंजो हिते मोहम्मद इब्राहिम जोए जो गोश्त किथे आहे तुसीं मोहम्मद इब्राहिम जोए कहिड़ो मुंहिंजो मोहम्मद इब्राहिम जोए मज़मून वग़ैरह लिखिबो आहे ॿिए खां पुछी मुंहिंजो शेख अयाज़ हिते रहंदो आहे उहो किथे रहंदो आहे शेख है आपको दोगो तो शेखन जो पाड़ो है मुझे गुलाम मुर्तजा सनाई जेब से क्यों सब ऊपर नाला को पूछे हाँ कोई सफर है मुझे पे हमरा तो मु गाड़ी गई मुझे यार रसूल वशफल जो पूछा दे तो जो तो पूछा दे क्या कौन सुनाना था वो मुझे हमारा जरे गाड़ी स्टार्ट की शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो कुरान का शाह अब्दुल लतीफ कौन पूछो शाह अब्दुल लतीफ जी कोर्स जी खबर नहीं थी हिन पाड़े में कोन हुआ सही तरह जो पाड़ो और पास हिन दौर में तव्हीं ईअं आहियो हिन दौर में तव्हां खां पुछिजे अक्सर खां त शायद यू नॉट बी एबल टू रिस्पॉन्ड कि फ्लोरेंस किथे है कुछ थोरन की खबर होगी कुछ थोरन की खबर होगी साओ पालो किथे है थोरन की पर हुन ज़माने में मोटी माडाण जे वारे कयाई वार हीअं ठेवणियूं अचनि पियूं मोटी माडाण जी वारे कयाई वार विञूं वसण आयूं 14 ऐं 14 के उथी वयूं इस्तंबुल के मिलियूं मगरिब पाक खबर हुअसि त इस्तंबुल वारे पासे मगरिब इस्तंबुल किथे आहे यूरोप मगरिब किथे आहे यूरोप के उथियूं इस्तंबुल ॾे के विड़ियूं मगरिब पार के चमकन चीन ते के लहर समरकंद सा खबर है सेंट्रल एशिया का मथे चीन है समरकंद के रमी वयूं रोम ते के काबुल के कंधार के दिल्ली के दक्कन के गुड़न मथे गिरनार के जुम्बी जैसलमेर तां ॾिना बेकानीर बेकार कहीं भुज भिड़ायो कहीं धक मथे झार कहीं अची अमरकोट तां वसाया बलहार साईं सदाई करी मथे सिंध सफार उन जमाने में समझ जी या लेवल समरकंद न पासे है चीन न पासे है ऐं ज्यादा लतीफ पढ़ियल कोन हो वेठो झंग में है बिरजा ते झंग जे किनारे ते गोलनि में कपड़ो बधियो पियो आहे संदरो बधियो पियो आहे अमरा वण जे टे करे वेठो आहे बेत बेत लिखी के लुड़ी रहा के बचा
मानी खाधई कोन खाधई वगंद छा थो चए कलोड़ा केतिरा ख़िलाफ़ आहिनि छा आहे भिट ते वेठो आहे न को अख़बार न को आहे नेट न को आहे मोबाइल न को आहे सेल जो कॉपी पेस्ट करे ॿिए जो मैसेज खे ठगा कराए करे वैलेंटाइन डे वारो ॿिए हज़ार सो वेठो के उथी वई इस्तांबुल जे ऐं चमकनि चीन ते छा माण्हू आहे ऐं वो माण्हू हिननि बुखियल खे मिलियो आहे तव्हां असांजे बुखियल खे पंहिंजा त भाग खुली पिया हिननि बुखियल लंघड़नि खे लतीफ़ मिलियो आहे हिननि माण्हुनि खे जेके अॻे में जॾहिं चयो पाण हिनखे लतीफ़ मिली वियो आहे लतीफ़ सम्झो ई कोन था पहिरियों त जॾहिं तव्हांखे एक्सप्लेन कजे थो तॾहिं सम्झो था तव्हांजी सिंधी ॿोली तव्हांखे एक्सप्लेन कई वञे तभी समझो था तो तभी अंग्रेजी पढ़ दो अंग्रेजी मीडियम सीख दो उर्दू पढ़ दो तरक्की कर दो किए तरक्की करो के समझायो जेकर तई वकील आयो ताके सिंधी नथी अचे एफआईआर किए पढ़ दो जेकर डॉक्टर आयो ए कोर्ट में अस्पताल में इवन सिविल में एनआईसीबीटी में क्लिनिक में पेशेंट है सिंधी तो गलाए ताके सिंधी नथी अचे हाउ विल बी एबल टू कम्युनिकेट किए कम्युनिकेट करो जेकर तई वणो था कोठल में कलवर्ट का डिजाइन कयो रोड्स का डिजाइन कयो सिविल इंजीनियरिंग का पढ़ो सीईटी एंड ट्रांसपोर्टेशन irrigation engineering how do we able to design those roads and culverts and pavements and embankments किए कदो जेकर ताके पनी बोली नथी अचे तवा के मानो को ही ना सजे सिंध जा हुए मानू जेके पाण के सो काल पढ़े लिखे क्लेम कन था and Javana, asi Roman English लिखदासी सेल दे and that's more than sufficient. We are able to communicate. किथे आई KITHAYAHEEM किथे आई लतीफ दरअसल ज़रियो आहे तव्हांजी ॿोलीअ जो लतीफ दरहकीकत जोड़े तो ताके पंहिंजी सकाफत सां ताके पंहिंजे कल्चर सां ताके जोड़े तो पंहिंजे रेजिस्टेंस सां ताके जोड़े तो पंहिंजे वतन जी मालिकीअ सां तव्हांखे ॿुधाए थो त ही वतन 5000 सालनि खां तव्हांजो ही वतन तव्हांजो आहे ऐं तव्हांजो रहंदो जेकर स्वागत करण लतीफ साईं के नौजवान के मैसेज मुझे रखमान गुल साहब है तव्हां सभिनी दोस्तनि जी मौजूदगी में उस्ताद वेठा आहिनि अॼु जे नौजवान खे छा खपे बर्दाश्त ऐं सब्र खपे कंसिस्टेंसी फर्मनेस मुस्तकिल मिजाजी ऐं सब्र ॿियो छा खपे थोरो थोरो रिस्क खपे ॿियो छा खपे पाण खे अपडेट करणु खपे पुछा नओ ईंदो आहे सॉफ्टवेयर पुछा लिखी ईंदो आहे अपडेट कयो पाण खे चेंज कयो एडॉप्टेबिलिटी सिखो ॿियो छा खपे जदोजहद हलंदो रहे न था हाणे इहे जेके चारि शयूं चार किरदार रेजिस्टेंस पैसिव रेजिस्टेंस बर्दाश्त सब्र इंतजार मर्द सब्र बर्दाश्त रेजिस्टेंस इंतजार वाझाए वतन के आऊं जे हित मुयास वतन के याद भावी पीछे उम्र के जंहिंजे कैद में पई है हौसलो बर्दाश्त सब न को विड़े थी न को भजण जी कोशिश थी करे न को जंप थी दे न को खुदकशी थी करे खुदकशी कोन थी करे विड़े कोन थी भजे कोन थी पर सरेंडर त कोन थी करे झुके त कोन थी हथियार फिटाव त कोन थी करे गीसी त कोन थी करे
वाझाए वतन के माण्हू मरी वेंदो आहे इंतज़ार करे माण्हू मरण खां पोइ बसि रुॻो खणी हली वेंदो आहे चवंदो आहे मरी वञा पोइ हीअं थिए जीअं हुन चयो आहे नूरजान चयो आहे शाइर बर मज़ारे मां ग़रीबा ने चरावे ने गुले ने परे परवान सोज़ ने सदाए बुलबुले मुंहिंजे मरण खां पोइ मुंहिंजे कबर ते न चिराग ॿारजो न गुल रख जे चिराग न हूंदा त पतंग सड़ी मरण खां बची वेंदा ऐं जे गुल न हूंदा त बुलबुलूं सदाऊं ॾियण खां बची वाझाए वतन खे आऊं जे हित मुयास त गोर मुंहिंजी सूमरा किच पहाड़ पास गोर कबर आऊं जे हित पंहिंजे महबूब खे यादि करे मरी वञा त मुंहिंजी कबर ऐं सूमरा हिते तुंहिंजे किले में न पूरी खपचे वाज ऐं उते थींदो छा हिते त जे कबर ठहे त हिते तो कुबो ठहंदो हिते त उमिरि वटि मरी वञे त कुबो ठहंदो ख़तमा ख़ैरातूं थींदियूं उन ते संग मरमर लॻंदा उन ते मेला बचंदा उन ते बुलबुलूं हूंदियूं उन ते सदाऊं हूंदियूं जॾहिं न खपे छा वाझाए वतन खे आऊं जे हित मुयास त गोर मुंहिंजी सूमरा किच पहाड़नि पास ॾिज ॾाॾाणे ॾेह जे मंझां वलड़ वास ॾाॾाणे ॾेह में जेके वलियूं आहिनि सिर्फ़ु मुंहिंजे कबर ते जॾहिं लहराईंदियूं पयूं तो जेके वलियूं जेके उर्दू में बेल चइबो आहे उहा वल पई लहराईंदी उन मां मुंहिंजे कबर में ख़ुशि पई वाझाए वतन खे आऊं जे हित मुयास त गोर मुंहिंजी सूमरा किच पहाड़नि पास ॾिज ॾाॾाणे ॾेह जे मंझां वलड़ वास मोयाई जियास वञे मर मरी मोयाई जियास जे मुंहिंजी कबर मुंहिंजे ॿारनि ॾांहुं हली वई त मरी जी पहुतसि ऐं दुख आहे तकलीफ़ आहे माण्हू खे दुख आहे पर बर्दाश्त दुख तव्हां सभिनी खे पैसा कोन फी कोन्हे सही टकरासी कोन मिली एडमिशन कोन मिली बस लेट थी वई कपड़ा सही कोन साॻियो जोड़े पायूं तो वीचारा केतिरा लश्कर साॻे जोड़े खां बचण लाइ मथां वरी फर्स्ट क्लास बुरको पियो आहे त अंदरि जोड़े जी ख़बर ई कान्हे केॾा वॾा प्रॉब्लम्स आहिनि ट्रांसपोर्ट बस पानी कढ़ाई पढ़ाई किताब व्यू एडमिशन शादी मंगणी क्या हुआ मंगनी टूट गई इतना मसला है पर सोचो तो मानो कैद में पियो हुजे ये वाकई में मसला मंगनी टूट गई सोचो मानो पियो हुजे कि कोठीअ में ऐं जिन लाइ पियो हुजे उनखे परवाह ई न हुजे सोशल मीडिया खोलींदो न पहिरियों सवाल कहिड़ो थींदो अयाज़ लतीफ़ पलीजो किथे आहे अयाज़ पलीजो जोड़े ॼण निकिरी वई पोइ तो उमरकोट उते पहुचंदो चवंदो अयाज़ लतीफ़ पलीजो अञा मेड़ न आहे पहुतो मेड़ हणा पधरे हज़ार डीज़ल विझाए डोड़ी चवंदा करे पिनी रस्ते दाल मानी खाई वञी पहुच चवंदा अयाज़ लतीफ़ पलीजो डीपले न पहुच किथे आहे पलीजो त अहिड़ी पुछाए न हाणे पुछी कान्हे पई आहे कोठीअ में न को धणी न की साईं चए थी लिंगड़ियारी लूह में जिनी लहे थियास जिनी लहे ऐं अगड़ियूं बेड़ी दड़ी अगड़ियूं कपड़ा अगड़ियूं हुजनि अगड़ियूं फाटल कपड़ा फाटल लिंगड़ियारी लूह में मारवी पई चए पंहिंजे माइटनि खे लिंगड़ियारी लूह में जिनी लहे पंहिंजे मारनि लाइ जिन लाइ मूं पंहिंजा हीअ हशर कया आहिनि उमर जा कपड़ा कबूल कोन पई कयां उनजा तोहफ़ा कबूल कोन पई कयां उनखे रिजेक्ट पई कयां कीप रिजेक्टिंग हिम उनखे लिंगड़ियारी लूह में जिनी लहे थियास तिनी तां तिर जेतिरो पलक न पुछियास झरो कन झोरियो हियो कोठन आऊं पुछास कोठियूं झरोका उन्हनि मां ॾिसण कीअं हवा खे हीअं ॾिसण कैद में पियो आहे हवा ऐं सिज ऐं खुशबू ऐं पहाड़ूं उन्हनि जो लिया पाए माण्हू सोराखनि मां ॾिसे रोशनी अचे झरो कन झोरियो हियो कोठन आऊं पुछास मारन मुंझ हुयास न त मारे मारिस मूंखे मुंहिंजे मारनि जे
कंफ्यूजन मारे गयो मुखे न उमर जे मारन कौन मारियो उमर जे एग्रेशन तवा संगे थींदो जे मां ऐं पी के तवी पंहिंजो पर्पस ऑफ लाइफ समझाइण चाहियो उहे न समझनि सब समझनि तव्हांजो छोकिरियुनि जो महबूब हुजे छोकिरनि जी का घरवारी का मिले उनखे समझाए बाबा पाण खे वॾो कमु करणो आहे उहा चए नौकिरी वठ केबिन छॾे ॾिनई काचे जी केबिन हुई संभाली 12,000 मिलंदा 24 वारी केबिन बंदि थी वई पी को चए संग अची वियो आहे अहिड़ा संग कोन छोकिरी अलाए छा थियणी हुई जीअं हुन चयो आहे सब कहां कुछ लाल और गुल में नुमाया हो गई खाक में क्या सूरतें थी जो कि पुनः हो सब पीछे बूटा थोड़ी पड़े सब कहां सब कितने कुछ लाल और गुल में नुमाया थोड़ा बूटा हुआ थोड़ा बीज हुआ जेके लाल और गुल जा बूटा बना टिड़िया खुशबू के पर उन खाक में लखे बीज हुआ जिनके पानी कोन मिलियो वो थे ही कोन वो बूटा थे ही कोन खाक में क्या सूरतें थी जो कि पिन्हा जेके लिखी वई अलाए सिंध में करोड़े छोकिरियुनि मां अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं छोकिरियूं थियनि हा जेके पायलट बणजनि हा जेके PhD स्कॉलर बणजनि हा जेके छोकिरा हींअर घरां जो माल पिया चाढ़नि उहे स्कॉलर हुजनि हा उहे IT एक्सपर्ट हुजनि हा उहे दुनिया खे रूल कनि हा उहे अमेज़ॉन ते हुजनि हा उहे ट्विटर ते हुजनि हा उहे बिल गेट्स सां कमु कंदा हुजनि हा उहे ज़ुकरबर्ग सां कमु कंदा हुजनि हा उहे अंबाणियुनि खे पोयां करे छॾींदा पर खाक में क्या सूरतें थी जो कि पिन्हा वो क्या मिले ही कौन छोकरी 16-17 साल की शादी करायोसि सुठो रिश्तो बाबा सुठो रिश्तो इन करे पिया चओ जो हींअर छोकिरी पाण वीचारी बुखी वेठी आहे तॾहिं इहो सुठो रिश्तो आहे जे ही छोकिरी हुजे PhD स्कॉलर त इहो जेको सुठो रिश्तो खणी आयो हुई इहो थुक जहिड़ो न हुजे पढ़े लिखे नौकरी NTS मूं पढ़िया लिखिया माण्हू मूं NTS पास करे वरितो हाणे आउं PhD थियुसि 30 मार्कूं 40 मार्कूं 45 मार्कूं 42 मार्कूं 41 मार्कूं न को PhD न को एंथ्रोपोलॉजी न को सोलर एनर्जी न को DNA ते रिसर्च न को फॉरेंसिक साइंसेस PhD करे GST करे PhD करे GST करे ओछन जे वेझो नौकरी मिली वई हाणे पगार मिली 3000 पगार थी अल्लाह जे फज़लो करम सां 3000 पगार दे ऐं 20 कोन घर वेठे पगार दे मारन मुंहिंजा माण्हू सम्झनि ई कोन मारन मुंझ बुयास न त मारन मारे स्कीम मारन कोन मारियो आहे त इहो पैसिव रेजिस्टेंस इहो समझणो आहे ॼमी मुस्तक़िल मिज़ाजी सां लॻो अचण ऐं गोला न खोलण मारे ऐं जे कंहिं लम्हे में इम्तिहान हुजे क़ौमी गैरत ऐं अकुल जे विच में त पोइ अकुल जे नवनि क़ौमी गैरत चवे माण्हू रस्ते ते वञे पियो मोबाइल खणण लाइ मोटरसाइकिल बीठी आहे अॻियां बीठा 4 ॼणा हथ ॾिनो उतरा बदिया पिया मोबाइल लाइ खणी मोबाइल ॾियो जोड़ जी पाई भली जान छॾायो मोबाइल लाइ पाण खे माराइबो वॉलेट घुरण सां ॾेई छॾियो पर इहो इट्स अ डिफरेंट सॉर्ट ऑफ सिचुएशन यू नॉट बी एबल टू कंपेयर इट विद अ very crucial situation there is tamam serious where the trade is serious and genuine and very grave तो गाल भी है मानो का भेड़ हो जाए कोई ऐसी हो जाए मगे जे जीजे तो क्या रोकी को मारो जे भली जान चला जो कि रेडी थी कोदी एक बात चलो बेखतर कूद पड़ा आतिश नमरूद में इश्क कौम वतन लज गैरत जमीन धरती वसीला आवाम मान जो मुस्तकबिल बचन जो ईंदड़ जनरेशन तॾहिं बेखतर कूद पड़ा आतिश नमरूद में इश्क अक्ल है महर तमाशाए लबे बाम अकुल इश्क ॿई बि छॾो आहे इश्क पियो सोचे वञा न वञा अकुल पियो सोचे वञा न वञा मारिजी वेंदुसि वञा
बेखतर कूद बड़ा आक्ष नमरूद उन्हें जंप दे गिरो टिपी हो जो अंदर तंहिंजे करे जेकरे रिस्क हुजे त पोइ रिस्क हिन रूह ज़मीन ते जेके वॾा रिस्क खणंदड़ माण्हू आहिनि उन्हनि में सोनीअ खां वॾो ॿियो केरु ॿुधां त बन ओलजां त हुन पार मरी वञा त वरी धूड़ पायां लुढ़ंदी त हुन पार पहुचां मरी वञा लाश लुढ़ंदो हुन पासे वञे ॿुधां त बन ओलजां त हुन पार ॾे कंधीअ उभा सुपरी मां पर कन होॾां ॿियार बीठो आहे आऊं पुरी चुकी आहियां घड़ो टुटी चुको मेहार करां बीठो आहे मेहार खे कहिड़ी ख़बर त सोणीअ जो घड़ो टुटी चुको आहे सोणी पुरी चुकी आहे ऐं सोणीअ जे फिफड़नि में पाणी भरिजी चुको आहे ऐं सोणी अनकॉन्शियस आहे हू त बीठो आहे हू चए पियो अच 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 ॿुधां त बन ओलजां त हुन पार ॾे कंधीअ उभा सुपरी मां पर कन ऐं पोइ जे हू चवे तूं अच ऐं आऊं जे लुड़ी ॿिए पासे हली वञा त पोइ हू त चवंदो बेवफ़ा थी हुनखे ख़बर कान्हे त मरी वियसि हू चवंदो हेॾां तरी अचण जे बजाए हेॾां हेॾां निकिरी वई पोइ ॿुधां त बन ओलजां त हुन पार ॾे कंधीअ उभा सुपरी मां पर कन ऐं पोइ जे मूंखे मेहार सॾु करे आऊं भले मोल छो न हुजां कंधीअ उभा सुपरी मां बर कन त पोइ मोया आईसी तन ऐं जेकर उथी निकर तो मुंहिंजो मोल तन बि तई चवो इहो अनसाइंटिफिक ॻाल्हि आहे मूंखे टियों ॾींहुं कंहिं माण्हू ॿुधायो कि फलाणो दोस्त हिकिड़ो गुज़ारियो ॾेखार न चाहे ते ॿुधायो तो ॿुधायो कंहिंजे लाइ ॿुधायो त मरी वियो न निज़ामानीअ जो सौट न ॿुधायो चई फलाणो माण्हू जेको हिकिड़ो बागरानी गुज़ारियो आहे चोरी करे मोहम्मद खान चयो हफ़्तो 15 ॾींहं अॻु में 6 महीना अॻु में चइबो आहे गुज़ारियो जेको माइटनि चयो आख़िरी करण खणूंसि सिधो कुझु कोन हाणे त ॾिस मरी त वई पियो आहे हे करे ठगा जो ई न बणो थी वई त पोइ मोया आईसी तन ऐं जेकर उथी निकर त ही जेको कमिटमेंट आहे जेको माण्हू खे हौसलो आहे ऐं का शिकायत कन्हे शिकायत था कयो न शिकायत कोन पाण सभिनी जूं शिकायत कोन कहिड़ो असांजे शहर में हैदराबाद आयो मोइन अख्तर हिकिड़े हमरा खे सॾु कई स्टेज ते हैदराबाद में रानी बाग में आहे ओपन एयर थिएटर हुन में हमरा खे स्टेज ते सॾु कई ईअं बड़ी रड़बे कई की करो आयो क्या नाम है जी सलाह ठीक है कि कितने बच्चे 12 में ट्रिपल ना जी 8 जी और क्या करते हो हमारा गाल समझी को नहीं वही तो मानव की जिंदगी का मिशन है अरे मैं बहुत शादी थी मोटरसाइकिल वर्ती था जिस बार मोटरसाइकिल वर्ती ऐको वरी कदर कोन थियो अम्मा ला हेडो कयम अम्मा मनी का थी बाबे ला कयम बाबू मनी कोन तो मुर्स ला कयम मुर्स मनी कोन तो ज्यादा बचन ला हेडो घड़ी शिकायत माइटन के होंदी है बचन ला हेडो कयम बचा मनी नहीं कोन ओ वरी सुन ला कौमी कार कोन जेको सिंध में सब खां भाग जो पकल तुंबो सफा बुज़दिल कौमी कारकुन ॾिसंदो सो वरी मायारो करे वेठो मुंहिंजी फाता कान थी जेको सभ खां भाड़े में मथां भित कांगन केराए विधी जेको सभ खां सभु हूंदो ऐं भॼण जा कसब ॻोल्हींदो क़ौमी जदोजहद मां पोइ चवंदो फाता कान थी मुंहिंजी शादी ते आयो ई कोन आहियां असां शादी टे दफ़ा दावत ॾिनी साईं जेके दोस्त गुज़ारे विया उन्हनि जी ख़बर नथा लहनि उहे वरी सिंध जी कहिड़ी ख़बर लहंदा तो भाड़ा माण्हू बुज़दिल माण्हू टकेला माण्हू कुछ कोन थियो फ़ाइदो कोन थियो हिन खां वधीक छा थींदो जो सोणीअ जे बारे में ॿिया खे ख़बर ई कान्हे ऐं मुड़ुस जे नज़रुनि में वो कारी आहे ऐं साहेड़ियूं चवनि थियूं त मता गिड़ी सोणी तव्हां सभिनी लाइ
जो पोके चौड़ा आवाज है सब चवन का तभी बैठा तभी छाती ते मुंग लगे कराची में बैठा हो मता गिड़ी सुननी अज दरिया में दम साइड गुजरने वाले दोस्त सीएसएस किताब पूछे थे सीएस तो चेक तो के अंग्रेजी का तेज तू बात मानी क्या हमारी गो पे करी लक्षा वाले के बात मानी क्या हमारी गो तू तो सीएसएस नहीं अब वो प्यार नहीं था जब दहशत तू आने बिरयानी लगाएंगे बिरयानी धब्बा करेगी नहीं क्या खाएंगे ही कौन तेरी फूकुन ने मता में कराची खबर मता गिड़ी सुनी अज दरिया में दम काली रात कुनन में कहो थी कम मता जागी दम पुछे पाड़े मता तुझे मुर्स दम उथी पवे ऐ पुछे एडा ॾिसे सुणी ताई करे मुझे शादीशुदा हुई ना मदा गिड़ी सुनी मदा गिड़ी दराज भी तेरुते तगरा मदा गिड़ी सुनी अज दरिया में दम काली रात कुनन में कहड़ो थई कम मदा जागे दम पुछे पाड़े वारियूं पुछण जो आ गाल सही थी करी गाल तुझी में पसंद आ रही ठीक है तुझी धूड़ में आ यदि पुछी पाड़े वारियूं को करी दो दम पाड़े वालों का पुछी दम मुझे करो मुझे बदली दो पुछी पाड़े वारियूं को करी दो दम काली रात कुनन में ई कायारन कम ही हदो है चम घोड़ो मुह बिहार भगवान नहीं हदो चम घोड़ो मुह बिहार था कोई इनमें एप्रिसिएशन वेयर इज एप्रिसिएशन वेयर इज ए प्लस कितने है ट्रांसक्रिप्ट से 3.5 का मते कितने है जीपीए उदाई को ने भजन और तो तेराई को ने मेरा के खबर ही करने माइक्रोसॉफ्ट का ताली भी भजी हुई कोई ए मंजर ॾिसो जेके तव्हां चओ था न जेके माण्हू चवनि था कि एप्रिसिएशन कोन मिली वी हैव नॉट बीन एक्नॉलेज्ड वी हैव नॉट बीन एप्रिशिएटेड बाय द कंसर्न क्वार्टर्स आवर कॉन्स्टिट्यूशन हैज नॉट बीन रिकॉग्नाइज्ड एट ऑल असां खे मनी ही कोन था नतीजा जो गांधी कंग थियास सोनी मरी वई आहे ऐं उन्हें पुले ॾियण वारा माण्हू आहिनि कोन जनाज़ो खणण वारा आहिनि कोन अकेली आहे ऐं दरिया में लाश लुड़ंदो पियो आहे कंग जेके पखी आहिनि उहे अची कांधी थिया आहिनि जनाज़े जा कांधी कंग थियास वहण जनाज़ो सुण जो दरिया जो वहकिरो आहे उहो जनाज़ो बणिजी दरिया जो वहकिरो लहवा जो वहे पियो उहो ई जनाज़ो आहे न डोली आहे न कफन आहे कांधी कंग थियास वहण जनाज़ो सुणी बघा जे बेटनि जा कुल्हा सिंध ॾिना जेके बघ पखी बेटनि ते वेठा आहिनि कुल्हे कांधी उहे पोइ आंखें मल्क ॾिठास तोए मन काठो बिहार जॾहिं मलाइकनि खे ईंदे ॾिठई तॾहिं मुंहिंजो मन निहार इहो आहे सुणीअ जो रिस्क ऐं पोइ जे पाण खे अपडेट करणो आहे मुंहिंजो अपडेट पाण खे जदीद दुनिया सां एडजस्ट करणो आहे एडैप्टेबिलिटी हू चई वियो आहे इर्तिका जे सफ़र जो सभ खां वॾो वॾो आलिम केरु डार्विन चई वियो आहे त दुनिया में उन्हनि स्पेशीज़ सर्वाइव न कयो जेके सभ खां ताक़तवर हुआ इर्तिका जे सफ़र में उन्हनि सर्वाइव न कयो जेके सभ खां ताक़तवर हुआ
उन्हनि बि सर्वाइव कोन कयो जेके सभ खां ज़हीन हुआ। उन्हनि सर्वाइव कयो जिन बदिलजंदड़ वक़्त सां पाण खे तब्दील करे त पाण खे तब्दील करण, जॾहिं तब्दील करण जो नालो आहे, पाण खे अपग्रेड करण जो नालो आहे, अपग्रेड, त पोइ अचे थी नूरी। न वठे न विकिणे न मारे न धारे। वाणी हुई न, वाणी जो कमु कहिड़ो? न वठे न विकिणे न मारे न धारे, खारो विधाई खूह में निर्तम निहारे, साई पर पारे जा घर समय जी सप जेका समय सुल्तान जी जेका डिमांड है, जेको जो व्यवहार है, जेको जो तरीक़ेकार है, उनखे एडॉप्ट करे वरितई। ऐं उनखे एडॉप्ट करण ते नतीजो छा मिलियो? हथे पेरे आर खणे, हुसन ॾिसो, हुसन हथे पेरे आर खणे। ऐं लतीफ़ साईं वटि हुसन रुगो इहो कोन माण्हू पाण गयो पियो हुजे, 4 महीननि खां वेंदो ई न हुजे, मुंहं में धोई खटाजी करे फंक्शन में, माण्हू इहो बि रवाज आहे। माण्हू न मुंहं धोए, मुंहं खे कपिड़ो हणी मथां पटवर ॿधी, नोन में मिटी चढ़ी पई आहे, पेर गरिया पिया आहिनि, वेलण खां परे। लतीफ़ साईं रुगो मोहम्मद पिए, हथे पेरे आर खणे, मुहाण मोहन मुहाण, जीअं सॻो विच सुरंदड़, गिटार या सुरंदो या जेको तारनि वारो इंस्ट्रूमेंट है, उनमें सभ खां वधीक ताक़त कहिड़ी आहे? तार। जीअं सॻो विच सुरंदड़े, तीअं राण में राण। असल हुई उनखे अहल ॼामाणी, समय सुञाणी, पीड़ो बदस्पान। समय खे ख़बर ई न छा शइ आहे, उन पाण खे अपग्रेड कयो, एॾो तब्दील कयो, शी बिकम अनदर पर्सन, शी became a new version of herself। पंहिंजे पाण जो नओं वर्जन करे तव्हां ठाहियो। तव्हीं जेके इहो करे सोचो था, तव्हां सभिनी करे सोचियो त 10 साल डिग्री बिग्री त पंहिंजी जाइ ते हो ई मिलंदा। 10 साल अॻु जेके तव्हां हो, हींअर 10 साल खां पोइ साॻियूं ख़बरूं अथव, जेको नओं वर्जन आहे। डिग्री रुगो न, तव्हांजी बर्दाश्त, तव्हांजो हौसलो, तव्हांजो नयूं शयूं ॻोल्हण ऐं जुस्तजू करण जो तव्हां में गुंजाइश, चैलेंजिस में न घबराइण, साबित कदम रहण। उहा साॻी ॻाल्हि आहे या 5 साल अॻु में जीअं हो तीअं जा तीअं हो? 10 साल अॻु में थोरी कावड़ ते लही गाॾी मां, गाॾी वारे हार लॻायो, लही शीशो करे न कमु ऐं 10 साल खां मैच्योर हुयो तॾहिं वरी साॻियो। का तब्दीली अथव? माण्हू मचे आयो, साॻिया माण्हू हुयो। तंहिंजे करे अपग्रेड करणो आहे, पाण खे मुसलसल अपग्रेड करणो आहे, नयूं शयूं सिखणियूं आहिनि। नौजवान नई शइ वो डिग्री कान्हे, नई शइ ड्राइविंग आहे, नई शइ तरण आहे, नई शइ एक्सरसाइज आहे, नई शइ को म्यूजिकल इंस्ट्रूमेंट आहे, नई शइ कुकिंग आहे। कुकिंग को हेॾा न हेॾा नई शइ आहे, नओं आर्ट आहे, नओं आर्ट ऊंचा पोखंदो आहे, नओं आर्ट कॉस्मोस ते रिसर्च आहे, नओं आर्ट ह्यूमन राइट्स लॉ पढ़णु आहे, नओं आर्ट ऐं नई तकनीक ऐं नई शइ सिखण लाइ आईटी जूं बिना डिग्री जे नयूं शयूं सिखणु आहे। कहिड़ो मुश्किल आहे? व्हाट्सएप पाण सिखियो वञे न। जॾहिं सिखणु चाहियो था त जिन माण्हुनि खे अंग्रेज़ी पढ़ण लाइ सिर्फ़ु व्हाट्सएप हलाइनि पिया न, त तव्हां में कैपेबिलिटी आहे त पाण खे चेंज कयो, पर नथा कयो, तव्हांजी मर्ज़ी आहे। त पाण खे तब्दील कर। हाणे इहो थी वियो, रिस्क, साबित कदमी, बर्दाश्त, हौसलो, एडॉप्टेबिलिटी, मुसलसल जदोजहद, न थकजण, लॻो अचण, हलंदो हलण, पेर फटिजी वञनि, माण्हू रत पियो वहे, पोइ हलंदो रहण, त
और फकत हिकिड़ो नालो आहे, ससु। पेर पचाई कुंवरा, पेर खूबसूरती ॾिसो न, फिजिकल खूबसूरती जो ॻाल्हि थो करे लतीफ़ साईं। पेर पचाई, पटा पत्र माना रेशम, पेर ससुई जा रेशम खां कुंवरा आहिनि, नरम आहिनि, नाज़ुक आहिनि, हसीन आहिनि, जमील। हिकिड़ी हसीन जमील खूबसूरत नाज़न कोडियन सां पालियल निपायल सभागी सदोरी कुंवारी छोकिरी, ऐं उहा पेरे उघड़ कपड़ा पातल, पेर पटाई कुंवरा डूंगर मथे ॾे, जबल फचा फण फ़क़ीर जा सीरूं थियला से, जेके पेरनि जूं तिरियूं आहिनि से न फ़क़ीर जदोजहद कंदड़ छोकिरी जूं फचा फण फ़क़ीर जा सीरूं पइजी वियूं आहिनि पेर जे तिरियुनि में। जहिड़े तहिड़े हाल सी पूरे पुन वञी मान वड़े बानी बंधन जैसी, जंहिं महबूब सां मुंहिंजो बंधन आहे, इश्क जो नातो आहे, जंहिंसां मुंहिंजो रिश्तो आहे, मन किथे उहो बोठी पवे, मन किथे लभी पवे, ऐं पई हलंदसि पई हलंदसि पई हलंदसि पई हलंदसि। हलण खां सवाइ बि ज़िंदगी आहे छा? थोरो थोरी आहे हलण खे, हलंदो रहण त ज़िंदगी आहे। कब्र में त शांति आहे, सुकून आहे। आस्ते आस्ते कीड़ा पिया लाश खाइनि, आस्ते आस्ते जी जनरेशन पई थिए, माण्हू डीकम्पोज पियो थिए, आस्ते आस्ते घुरे पियो। जेसी जीअरो हुजे तेसी खत ते वेठो घुरे, इहो बहितर आहे कि जेसी जीअरो आहे तेसी हलंदो रहे, मैदान में चाहे जेके मुसलसिल हलण सफ़री, मुसलसिल जदोजहद जारी रखण सफ़री। उठ वेरी नारे लतीफ, उठ वेरी ओठार वेरी। अकेली छोकरी, जबल, ऊन्हाई, बुख, उंज, तन्हाई, जानवर, खौफ, खतरा, गैर यकीनी सूरत। उठ वेरी ओठार वेरी, वेरी केरम डे। उठ बि दुश्मन, उठन खे हलाईंदड़ ओठार बि दुश्मन ऐं ॾेर बि दुश्मन। चौथों वेरी वाव थियो, जंहिं नचिया पुन वेरी। पुन जे जेके पेरनि जा निशान हुआ, तंहिंखे हवा बि मुंहिंजी दुश्मन बची वई, वारीअ तां हुन निशान खे मिटाए छॾियो। हवा बि दुश्मन, हवा जे न लिहाज़ भला खणी कदमनि जा निशान हुजनि, पुठनि जा हुजनि, पुन जे भाउरनि जा हुजनि, न। चौथों वेरी वाव थियो, जे लचिया पुन पेर। पंजो वेरी सिज थियो, जे उलही की अवे। सिज वरी तकड़ो हले वियो, थोरी देरि सिज। तव्हां ॾिसो न लतीफ़ साईं, what a great poet he was and he is. कंप्लेन माण्हू सां कंदो आहे, दुश्मन पियो चए पंजो वेरी सिज थियो, जे उलही की अवे। सिज मुंहिंजो दुश्मन, जे तकड़ो लही देर करे छॾी। छहों वेरी छपर थियो, छपर जबल। छहों वेरी छपर थियो, जंहिं सवा कया नसे। सिधो रस्तो आई कोन्हे जबल जो, हीअं वेठो फिर हेॾां 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 हेॾां, निशान आई कोन्हे। ऐं जबल पंहिंजा रस्ता बुझाए छॾिया। पोइ उठ वेरी ओठार वेरी, वेरी थियणम ॾेर। चौथों वेरी वाव थियो, जंहिं लॻिया पुन पेर। पंजो वेरी सिज थियो, जे उलही की अवेर। छहों वेरी छपर थियो, जे सवा कया न सेर। सतों वेरी चंड थियो, जो खिड़ियो न वॾीअ देर। पोइ साईं चवणो आहे न, जॾहिं वाहेरे जी वेरी, वाहेरे जी उहो टाइम जॾहिं पखी पंहिंजे आखिरनि में शाम जो घोट में, जॾहिं पखी थकिजी सॼो ॾींहुं दाणो चुगी तलाश में सरगर्दान रही वापसि अचनि था,
उन टाइम ते जॾहिं माण्हू सभु पकी जानवर तक जेको वाहेरे जी वेर छा थी करे ऐं छुलूं कया मुझे जबल ते चढ़ायूं जारी आहिनि मुझे सफ़र जारी आहे ऐं पई हलां पई हलां पई हलां पई हलां इहो जेको हलणु आहे इहो जेको पंध कंदो रहणु आहे इहा जेका जुस्तजू कंदी रहणु आहे इहो जेको न थकिजणु आहे नौजवाननि लाइ इन खां वॾो दर्स कहिड़ो आहे हिकिड़ो दफ़ो टेस्ट ॾियो फेल थी वञो ॿी ॾियो फेल थी वञो टी ॾियो चौथी ॾियो हीउ जेको फ़क़ीर बीठो आहे हिते मुंहिंजी इलाही सारी डिग्री लॉ आहे LLB है एनवायरनमेंट में मास्टर्स है मुझे लीड इंटरनेशनल तरफ डिग्री यूनिवर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया वैंकूवर में मिली कनाडा में मास्टर्स है मुझे रूरल डेवलपमेंट में LLM में मुझे सारी सिंध यूनिवर्सिटी के ज्यूरिसडिक्शन में फर्स्ट पोजीशन है करोड़ सा घर मुझे 20 सिविल इंजीनियरिंग जॾहिं मां 20 सिविल इंजीनियरिंग पे कई तॾहिं जेको मुंहिंजो 7th सेमेस्टर हो तॾहिं हिन फ़क़ीर ते 34 सपलियूं वो बड़ी जान छॾाइजे चइजे बाबा हाणे वञ छा ॻाल्हि थियो त 7th सेमेस्टर में सभु सपलियूं पास लतीफ़ साईं लगा जो प्या हलो प्या जुस्तजू रखो प्या पंध कयो ऐं जेको ख़ौफ़ आहे कमिटमेंट लतीफ़ साईं बेसिकली जदोजहद है कमिटमेंट ऐं कमिटमेंट हीअ न ख़ौफ़ वारी कमिटमेंट न अल्लाह पाक सां मोहबत इन करे कयो तव्हांखे अल्लाह पाक वाकई वणंदो हुजे खालिक है पालनहार है अल्लाह सां मोहबत सची मोहबत ये वो अल्लाह ताला असांखे ख़ल्क़ कयो आहे हिंदू आहिनि त बाबा असांखे राम ऐं जेके भगवान कृष्ण उन्हनि सां असांखे मोहबत आहे हिंदू आहिनि क्रिश्चियंस खे मोहबत आहे जीसस क्राइस्ट सां तव्हांखे मोहबत या इन डप खां तव्हांखे मोहबत हुजे जो बस ते मोटरसाइकिल वञो पिया पोइ बस जे पोयां लिखियलु हुजे नमाज पढ़ी इससे कबल के आपकी नमाज पढ़ी है मोटरसाइकिल लुटी वञे थी माण्हू खे त मुले वारो अलाह न गोरकी चयो आहे कि मूंखे मुले वारे अलाह सां न मूंखे अम्मा वारे अलाह सां प्यार कंदड़ निस्बतुल इस्बाब उहो अलाह उन अलाह सां लेखा करे सघनि था अम्मा सां लेखा करे जो अलाह नंढो खयो वेठो जो माण्हू कीअं लेखो कंदो पर अम्मा सां त हुजे तव्हां ॾिसो बाबा सां हुजे त थोरी ॾुखी हूंदी आहे अम्मा सां हुजे त पोइ वरी सभ खां आख़िर में प्यार तो न अम्मा सां वधीक हरे वॾी भाउ हली वई छो त जंहिंसां हुजत कबी उन सां उन लहज़े उन लम्हे में त हुजत कबी पर पोइ हुजत सॼी ज़िंदगी यादि रहे सॼी ज़िंदगी में हुजत फ़ख़्रु कबो उनखे झोलीअ में पंहिंजो वॾे जो आसानी सम्झो हुजत अची इज़राइल सुते जाॻाई ससुई मरी चुकी है तव्हांखे ॿुधाईंदा न कबो हूंदो चवंदा ज़रूरु हूंदो वो जब ॿुधाए थो हमरा पाण लावड़ वारो हीअं 70 फुट 80 फुट न हाल में असां वधीक पढ़ियल उन फील्ड में वधीक मुमकिन आहे हुजे ताकि आपको खेलो ना इन ॻाल्हि में मशहूर न बनायो अची इज़राइल मरण महिल हाणे खणी थो वञेसि सुती पई आहे ससु इज़राइल आयो मारण हाणे वो खणेसि ससुई जोड़ाए दलील त कुन माण्हू मोकिलियो लोॾेसि ऐं उहो सोचे थी त पक पुनो जेको माण्हू आयो आहे मूंखे बचाइण मुनकिर ऐं नकीर खे जॾहिं ॾिठाई
कबर में मुनकर नकीर हिसाब करना आयन आओ कौन बचो लतीफ साईं बचे मुनकर ऐं नकीर खे जॾहिं ॾिठाई अॻियां उथी उन खां पुनूं पुछां मुनकर ऐं नकीर खे जॾहिं ॾिठाई ख़बर ऊंदाई दहशतनाक अंदर घुट मुनकर ऐं नकीर खे जॾहिं ॾिठाई अॻियां उथी उन खां पुनूं पुछाई छाजी जी अदा इताई को ॿियो साथ सॼण मुंहिंजो सॼण त कोन लॻे वियो आहे त इहा लेवल लगुम बाण बरोच जो अमर पल्लवमू ऐं मुंहिंजी मां मूंखे बरोच जो पुनूअ जो ही तीर अची लॻो आहे तव्हांखे पंहिंजे क़ौम पंहिंजे वतन पंहिंजे कैरियर पंहिंजे सिंध पंहिंजे वसीलनि पंहिंजे ईंदड़ नस्लनि सां मोहबत जो तीर ईअं तव्हांजे सीने में पहले सुटणु खपे लगुम बाण बरोच जो अमर पल्लवमू सभु लॻींदसि रत सी केचा ओरे भूं केच खां ओरे जेको रस्तो आहे उनखे पंहिंजे रत सां लॻे छॾींदसि लगुम बाण बरोच जो अमर पल्लवमू सभु लॻींदसि रत सां केचा ओरे भूं मादर मथां मुंहुं कांग लवंदा करे मुझे लाश के मथा कांग न लवंदा जे रस्ते ते आहियां मादर मथा मुंहुं ऐं अमर इन गस ते पई हलंदसि मुझे मथा मुझे लाश के मथा भले कांग ऐं ॾिजू पे उड़ावन पर आऊं इन भूअ खे रत सां ज़रूर रंगींदसि इन सफ़र लाइ इन मंज़िल जी जुस्तजू लाइ तंहिंजे करे मज़ो सवेल ॻाल्हि थी मज़ो पैसा नौकरियूं मज़ो छा आहे मज़ो जहाज में फर्स्ट क्लास में वियो सेकंड क्लास में वियो रेलवे में वञी पाण रेलवे में वधीक मज़ो ईंदो आहे ये यूरोप बाय ट्रेन घुमो यूरो रेल में तो जहाज में वधीक मज़ो आहे खैर अञा ड्राइव करे वञो वधीक मज़ो पर पर्पस तॾहिं आहे कि ॿिए पासे ट्रेवल करिणो आहे एसी नंढो लॻाए रखियो हींअर लॻाए रखियो वॾो वठी रखियो एसी न हुजे का बि शइ न हुजे निम जे वण जे सुता कयो एसी लाइट भाई लाइट अचे थी लोड शेडिंग के लाइट बंद कर एसी बंद कर थर्मोस्टेट घट कर थर्मोस्टेट बढ़ाए एसी बंद कर झटको लगाओ एसी बंद कर ने मुझे वणे का सुता है जित ते मच्छरदानी लगी पई है मच्छरदानी जरूरी है जो सिंध के है सिंध के हुकुमरान डेंगी आवे करे जो मच्छरदानी का सवाल न समझो न तो पब्लिक के लिए होना है कि पंजाब वो जमा साफ प्यारो करेगा करे मजे जो कॉन्सेप्ट अति वधे तो सोचो छा था घोड़ो चओ था नंढो घर हुजे पंहिंजो फिल्म हूंदा छोटा सा मेरा घर संसार हो ये पुरानी फिल्म तो जबरदस्त हुनजो गानो आहे ॾाढो वणंदो आहे अमोल पालेकर जी आहे दो दीवाने शहर में रात को या दोपहर में आशियाना ढूंढते हैं जो घर जो मौसम एसी वेसी हुजे मौसम थधकार हुजे आंगण ताज़ी लतीफ़ साईं जो मज़ो आंगण ताज़ी आंगण जे बीठो हुजे ताज़ी घोड़ो मोटरसाइकिल कार आंगण ताज़ी ॿाहिरि कुंजियूं ॿाहिरि वंग वारियूं सुवा कुंजियूं मेयूं बीठियूं हुजनि जिन जो खीर जिन जो मखण जिन में खुराक इकोनॉमी कम्युनिकेशन ताज़ी कम्युनिकेशन उन ज़माने में एक पेट कोन आहे घोड़ो आंगण ताज़ी ॿाहिरि कुंजियूं पखा पट सुहण पट ते पखा लॻाया हुजनि खूबसूरत पखा हुजनि में वेठा हुजनि वो ये काफी है हिकिड़ी शइ मिस करियो इश्क
अंगण ताज़ी ॿाहिरि कुॾियूं पखा पत सुहन सुरही सेज पासे पिरी मर गामी वसर सुरही सेज अंगण ते ताज़ी घोड़ो हुजे कुॾियूं मेयूं खीर मखण प्यावड़ियूं सुरही सेज हुजे पखनि पटनि ते ऐं पासे में हुजे पिरी ऐं मर मर भल भल प्या मींहं वसनि मथां पिया ॾींहं वसनि पोइ सस्टेनेबिलिटी एनवायरनमेंट सां गॾु सस्टेनेबिलिटी पोइ छा असां ऐं पिरनि छल हून बराबरि ॾींहं मुंहिंजे महबूब जा ॾींहं छल सदाईं इहे हुजनि हून बराबरि हमेशह इहे हुजनि हमेशह ज़माना वक़्त ते बीह रहे ताज़ी ऐं कुंडनि ऐं सुरही सेज ऐं पासे पिरी ऐं मथां वसनि मींहं छाजा जहाज छाजा कपिड़ा छाजा ताम छाजा वॾा बंगला छाजियूं वॾियूं सहूलियतूं छाजा वॾा ठठ छाजियूं वॾियूं प्राडो ऐं लैंड क्रूज़र ऐं V8 ऐं सर्फ ऐं फॉर्च्यूनर ऐं मर्सिडीज़ छा कबो न जॾहिं तव्हांखे सुकून न आहे ही सिंध में ठगनि जो बादशाह वेठो आहे न जंहिं सिंध खे लुटे तबाह ऐं बर्बाद करे छॾियो आहे उन ठगनि जे बादशाह वटि छा न आहे जंहिं सिंध खे चिचले चिभागे मारे ज़रा ज़रा करे सिंध खे ॿोड़े सिंध खे बर्बाद ऐं तहस नहस करे छॾियो आहे उनखे छा न आहे पर उहो ॿोड़ जे हिकिड़े सादे ॿोड़ सां मानीअ जो गिरह नथो खाई सघे उन ते कुदरत जी नागवानी आहे जो रोज़ पूरी करे मरे थो ऐं ॿियो जेको हिते वेठो हो जेको हिननि मैदाननि में वेही कंदो 1 2 3 मारे छॾियो ॿोड़ी में विझी छॾियोसि उहो पंहिंजे वतन जी मिटीअ जे ज़रे खे ॾिसण लाइ तड़पी 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 नंढड़ा ख्वाब नंढड़ियूं सस्टेनेबल ॻाल्हियूं नंढड़ा मज़ा चोले जी चाक ॿ साहेड़ियूं ॿ चिमचा आसे आसे करे छोला हुन में वेही जहिड़ो ॾेई पड़ो हुन में कटे टुकड़ो वधो खे वधीक खणी छॾियो बसर हुन में हले वियो छोकिरे मुर्गी सॼी न अधु न पीस उन पीस मां वरी छॾणा वरी खाइनि ऐं वरी ॿूटी खणण जे चकर में तकिड़ो गिरा हणंदो आहे सड़ी वञे इन में मज़ो बुफे में किथां मिलणो मज़ो बुफे में वेठा हुजो ठीक आहे हलो आस्ते आस्ते लाइन पई सिरे खड़ो पिया 50 डिशूं पियो दिलि खाइण ते चई कान थी ऐं हुते माण्हू हमल करे नंढड़ी ॿूटी खणे पियो गिरास सां कांड सां उहो जेको मज़ो आहे उन मज़े सां को मुक़ाबलो ई कोन्हे उन मज़े सां को कंपेरिजन ई कोन्हे तंहिंजे करे आख़िर में देर लही थी वई आहे ससुई तव्हां सभिनी सिंध वासियुनि खे इहो पैगाम थी लतीफ़ साईं जे ज़रिए ऐं सुहिणी ऐं मारवी ऐं नूरी ऐं सभु त ही जेके चैलेंजिस आहिनि ये चैलेंजिस आरज़ी ये चैलेंजिस आरज़ी इन्हनि चैलेंजिस खे भला तव्हांजी ज़िंदगी जा चैलेंजिस हुजनि ज़िंदगी के बीठल सूरत में न ॾिसो त अॼु तव्हीं छा आहियो ही जेके वॾा माण्हू आहिनि ही वाइस चांसलर संभालिया ही मीडिया चैनल जा मालिक ही बिजनेस टाइकून्स ही पॉलिटिकल लीडरशिप ही साइंटिस्ट डॉक्टर अब्दुल सलाम को करे तव्हां वेठो हूंदो ग्राम बेल ऐं आइंस्टाइन ऐं न्यूटन करे इहे रस्तनि ते घुमंदा हूंदा अर्शमीदस करे इहो बेचैन हलंदो हूंदो वसीला न हूंदा लतीफ़ साईं करे 15-16 साल जो लतीफ़ साईं तो हूंदो रस्तनि में लतीफ़ साईं घुमंदो हूंदो हलंदो हूंदो ऐं साईं हुनखे सही वारे सेंस में कोन पियो चवां ऐं हुनखे चवां पियो कहिड़ो वॾो स्कॉलर आहे हुन सेंस त उहो लतीफ़ हलंदो हूंदो पोइ तव्हांजे विच में हिननि हज़ार हिननि सवे शागिर्दाननि ऐं शागिर्दनि जे विच में अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं सूरतूं आहिनि जेके उभरणियूं आहिनि जेके अलाए सुभाणे हिन वक़्त जे हालतुनि जे हवाले सां पाण खे जज न कयो त अड़े मसइलनि आउं कुझु कोन थींदसि तव्हां इहे बैरियर्स टोड़ींदव जीअं लतीफ़ साईं ससुई जे वाता चयो आयो पंहिंजे उठ लाइ तव्हां लतीफ़ जे उथनि खां वियल आहियो छा उन वारनि छो 9 नीअर
10 ॾांहुं उठ वधो पियो आहे, उठ न हलियो वञे होॾां, उठ खे वधो अथनि, कीअं वधो अथसि? 9 नीयर, 10 ॾांहुं, ज़ंजीरूं, रसा, 15 पैंद प्यास, बघाड़ियूं बगलनि में, हिते ज़ंजीरुनि जा वॾा छुगा आहिनि, ॿाहुनि में लीअर अथसि, टंगुनि खे ज़ंजीरुनि जे छुगनि सां लीअर अथसि। उठ खे 9 नीयर, 10 ॾांहुं, 15 पैंद प्यास, बघाड़ियूं बगलनि में, लखें लोह लयास। पोइ जॾहिं सॼण यादि प्यास त छिड़क छिड़ाई, जेको छिड़की हीअं छिड़की ॾिनई, सभु ज़ंजीरूं टुकड़ा टुकड़ा थी पट ते किरी पयूं। तंहिं करे तव्हीं सभिनी बैरियर्स खे टोड़ींदो, रुगो तव्हीं न, सिंध जा इहे जेके 7 करोड़ माण्हू आहिनि, इन्हनि में जेके 3 करोड़ नौजवान भाउ ऐं भेनरूं आहिनि, इहे सभिनी मुश्किलातुनि खे टोड़ींदा। उन्हनि खे भले ॿुधायो त ड्रामा करण खे ॿुधायो त नसीब आहे, कुदरती आफ़त आहे, बारिश अची वई, उन्हनि खे भले ॿुधायो त मुतबादिल कोन्हे, उन्हनि खे भले ॿुधायो त कुझु कोन थींदो, सभु मिलियल आहिनि, उन्हनि खे भले तव्हीं डिसअपॉइंट कयो, उन्हनि खे ससुई वारो जवाब ॾियो, वर में कोन्हे वर, कुनूअ में गड़बड़ कान्हे, ससुई थी चए, तव्हांजे ॿार में गड़बड़ कान्हे, वर में कोन्हे वर, ॾेरनि वर वॾो कयो। जे ज़दार हलनि पिया तव्हांजे मैंडेट जो दास्तान ॿुधाईंदड़, वर में कोन्हे वर, ॾेरनि वर वॾो कयो, निहारींदसि निकिरी बोतन कारण पर। आख़िरी लाइन कमाल है कि ससुई ये चई सके थी तव्हीं त हेॾा शहज़ादा ताक़तवर पंहिंजे पेरनि ते बीठल सिंध जा मुस्तक़बिल हो। ससुई ये चए थी ऐं कंहिंखे थी चए जबल खे, चई वर में कोन्हे वर, ॾेरनि वर वॾो कयो, निहारींदसि निकिरी बोतन कारण पर, आॾो टकर टर मदा रोह रतीसी। आदो टक्कर कर ए टक्कर ए जबल ए पहाड़ मुझे हजी वन मता रोह रतियूं थी, मता तो के रत्ती रत्ती सरो सरो में करे चलिया। इन हौसले सां उथी खड़ा थियो सिंध जा नौजवानो, सभी उथी खड़ा थियो इल्म सां, रुगो नारन सां न, इल्म सां, मेरिट सां, तालीम सां, जुस्तजू सां, बेपनाह मेहनत सां। पर वो बेपनाह मेहनत कंहिंजे लाइ? रुगो पंहिंजे साथ लाइ न, तव्हांजे साथ लाइ, तव्हांजे खानदान लाइ, तव्हांजे पाड़े लाइ, तव्हांजे ॻोठ लाइ, तव्हांजे शहर लाइ, तव्हांजे सिंध लाइ, तव्हांजी 5000 साल तारीख़ लाइ ऐं तव्हांजे ईंदड़ 1000 सालनि लाइ, ईंदड़ नस्लनि लाइ उथी खड़ा थियो, जमी थी रहो। ऐं जेके चवनि था त कमज़ोर आहियो, उन्हनि खे आख़िर में वरी ससुई जवाब न, मुंहिंजो को मार्स भाइटी कोन्हे, केरी कोन्हे, अकेली आहियां, अकेली ससुई आहे, मुंहिंजा आला आहे, तव्हां सां 7 करोड़ माण्हू, केॾी वॾा वणकार जा जिते नाग सुजन नीला, उते अब्दुल लतीफ चए कया हेकल ढीला। अकेलो माण्हू जिते कुड़म न कबीला, उते रस रह कर राव, जिते केरु तव्हां सां गॾु कोन्हे, ऐं चवे थी अधर नधर अभई, अधर को धणी साईं कोन्हे, को माइट कोन्हे, अधर तव्हां मां जेके ईअं आहिनि जिन जो को सहारो कोन्हे, अधर नधर अभई गमन गुमाची, ऐं गमन में तहस नहस कर, सा कीअं वेहे वेसरी या खाई घुमाची, मथे में घुमाची आयसि हलंदे रहण, पेई पेश कुनम जे उसन में आठ, उसन पछाए छॾियो अथसि, पंध हलंदे सोणी हसीन छोकिरी रस्तनि में हले पई, उसूं काड़ा तबाह थी विया, पोइ हथियार फिटा करे न, चई अधर सिंधियो, नौजवानो, शागिर्दो, भेनरो, भाउरो, उस्तादो, सिंध जा
मुस्तकबिल जा ख्वाब ॾिसंदड़ नौजवानो, अधर निगर अबरी गमन गुमाची साकीअ वेहे वेसरी जा घाई घुमाची पेई पेश पुन जे उसन में आची जा लुकुन लूसाची सा सेज चढ़न ससु जेका लुकुन में लूसाती आहे सा सेज चढ़न ससु सा ससुई हिकड़ी जरूर सेज पे चढ़न ससुई हिकड़ी तमसील है ससुई हिकड़ो मिसाल है ससुई जुस्तजू जो हिकड़ो ॾींहुं आहे ससुई वो जुमलो है जो रविंद्रनाथ टैगोर लिखियो त शाम वेले लहंदड़ सिज शाम वेले वो तमीअ शाम वेले लहंदड़ सिज आरस बने ते पुछो आहे को जो मुंहिंजी जाइ अची सघे उन वक़्तु हिकिड़ी नंढड़ी झूपड़ीअ मां हिकिड़े नंढड़े ॾीए चयो आऊं कोशिश ज़िल्लतुनि में चैलेंजिस में तव्हीं मूंसां वाइदो कयो त तव्हीं उहे ॾीआ बणजंदव जेके ज़ुल्म बर्बरियत ऐं सिंध खे नुक़सान पहुचाईंदड़ सिंध सां नाइंसाफ़ी कंदड़ समूरनि ग़लीज़ तारीख़ जे समूरनि ग़लीज़ फर्दनि ऐं गुरोहनि खे तव्हीं शिकस्त ॾींदो वाइदो कयो था असां ॿुधी करे वाइदो कयो ज़िंदाबाद सिंध जिए लतीफ़ जिए तव्हीं सभु जियो ऐं सिंध जा अज़ीम किरदार थियनि ऐं सिंध जा उहे समूरा शहीद थियनि जिन तव्हां लाइ रस्तो ठाहियो आहे जंहिं रस्ते ते हली तव्हीं हिन रूए ज़मीन ते सिंध जे सुख सिंध जे अमन ऐं सिंध जे सभु थियण जी ख़्वाहिशुनि खे कामयाब कंदो जी यकीनन उम्मीद है दिल